साथी साहब हाणे ज़ोर वधी वियो आहे त जांच जे दायरे खे अॻिते वधायूं ऐं प्रेशर बि आहे त अब्दुल रहीम वारे इन केस खे बिल्कुलु इहे अॻिते वधाइजे। सर छा पाण वटि एतिरा एविडेंस आहिनि त रहीम साहब में असां हथ विझी सघूं था? ॻाल्हि रहीम साहब में हथ विझण जी न आहे। ॻाल्हि इहा आहे त जेका शइ न सां चितिजे उनजे लाइ काथी खणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां सम्झियुसि कोन सर। पाण खे त किथां बि इहा ख़बर कान पई आहे त रहीम साहब को नाजाइज़ अख़्तियारात जो फ़ाइदो वरितो आहे ऐं हुन इहो तमामु घणो टेक्निकल अंदाज़ में कयो आहे जंहिंजा पाण वटि के पका सबूत ई कोन्हनि के। ऐं मां सिर्फ़ु इहो पियो सोचां त असां ते इहो एतिरो प्रेशर छो आहे जो असां रहीम साहब खे सोघो कयूं। सर थी सघे थो मथे वेठल वटि अहिड़ा इतला हुजनि, पर इहे बि त थी सघे थो त हू रहीम साहब ते प्रेशर डेवलप करे फ्यूचर में का शइ हुनखे ॾियण जो सोचियो हुजे ऐं इन ई करे जो रहीम साहब जो हिते तमामु वॾो नालो आहे। सर इहा ॻाल्हि बि त मुंहिंजे मथे मां गुज़री वई। असां जेको सोचियो पिया उहो इलाही वेझे जो टारगेट आहे। मथे जेके सोचनि था उहो सोचे बि नथा सघनि। ऐं मूंखे लॻे थो त रहीम साहब खे के ख़ासि असाइनमेंट लाइ तयारु कयो पियो ऐं रहीम साहब इहा असाइनमेंट क़बूल कंदो या पाण खे वक़्त ते निच रखंदो ऐं हीअं त वक़्तु ॿुधाईंदो। सर पहिरियों जेको रेफरेंस ख़ारिज थियो छा उहो ॿीहर खोलियो वेंदो? कुझु बि थी सघे थो ऐं कुझु बि कराए सघे थो। हिते त तिरीअ वसिरिया जो तेल ठाहिणो आहे न। पर सर इन सॼी सूरत हाल में असांजो किरदारु छा हूंदो? अरे बाबा असां त उहे ॾिठो आहियूं जिन खे हर सूरत में कंध खे हाकार में लोॾणो पवंदो ऐं इहो असांजो कमु आहे। तोखे त पाण ख़बर आहे। सर पोइ लाइन ऑफ एक्शन छा हूंदो? मूंखे लॻे थो त इहो मथां खां ई मिलणो आहे ऐं पंहिंजो लाइन ऑफ एक्शन खे सिर्फ़ु इम्प्लीमेंट करिणो आहे। यार सिर्फ़ जेतिरे क़दुरु मां सम्झां थो न त रहीम साहब काफ़ी ओपन माइंडेड माण्हू आहे। हू इहो ई चाहींदो त अर्शीला ऐं साइमा पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण कनि। इहा मुंहिंजी परसेप्शन आहे। ग़लति आहे या सही उहा त अलाह खे ख़बर। बहरहाल जेकॾहिं ईअं हुजे त घर में अहिड़ो माहौल पैदा न थिए जेको हिन वक़्तु साइमा ऐं अर्शीला जे लाइ पैदा थियो आहे। पर यार साइमा जी ॻाल्हि मां ईअं कोन पियो लॻे त रहीम साहब धुर बणिजी बीठो आहे। संदसि जी इहा ख़ामोशी पंहिंजी छोकिरियुनि जी सपोर्ट में घटि ऐं पंहिंजी वाइफ जी सपोर्ट में घणी ज़ाहिर पई थी। असां हरू भरू हाइपोथेसिस क्रिएट पिया कयूं। हुनजी उबतड़ बि थी सघे थी या अञा बि का वर्स्ट कंडीशन थी सघे थी। त पोइ असां उन्हनि सां कहिड़ी लेवल ते ॻाल्हाईंदासीं? रहीम साहब ऐं संदसि वाइफ इहो चई सघनि था त साम्हूं खणी अची ईअं कीअं बीठा आहियूं? बकुल साइमा जे त हूअ असांजे लाइ हुते माहौल ठाहींदी। हिन खां पहिरीं बि असांखे अर्शीला जे लेवल जी ख़बर हुजणु घुरिजे त हूअ उन हवाले सां किथे बीठल आहे। अर्शीला त आंटी जे फ़ैसिले ते ई बीठल आहे ऐं बकुल साइमा जे उहो इन फ़ैसिले खे बरक़रार रखंदी, इन ते ई कायम बीहंदी। बहरहाल इन जो मतिलबु त पहिरीं असांखे अर्शीला जो ज़हन क्लियर करणो पवंदो। जीअं हू हरू भरू ग़लति फ़ैसिले जे पोयां छो बीठल आहे, छो पंहिंजी ज़िंदगी खे तबाह थी करे। सिर्फ़ु हींअर असांजो हलण जो मक़सदु सिर्फ़ु अर्शीला जी तबियत पुछणु ऐं उनजे दिमाग़ खे पढ़णु। मूंखे बि ईअं ई थो लॻे, पर यार उते पहुचण खां पोइ ई ख़बर पवंदी त माहौल छा थो थिए। आपी मां सच चवंदसि, भले तव्हांखे बुरो लॻे, मां दुनिया में खोड़ कंफ्यूज़्ड माण्हू ॾिठा आहिनि, पर तव्हां खां पोइ त सफ़ा हद आहे। एग्रीड। अञा कोई स्टेटमेंट अथई? कमाल पई करी, एतिरा सेंसिटिव हालात पिया हलनि ऐं तूं उनखे एॾो लाइट पई वठी। ॼण कुझु थियो ई न आहे ऐं न ई कुझु थींदो। तूं छो उठ ते चढ़ी बीठी आहीं? तोखे कहिड़ी तकड़ आहे? छो एतिरी ओबराइब खां कम पई वठी? मूंखे का बि तकड़ कोन्हे, पर ममा खे तकड़ ज़रूर आहे जेका तो मां पंहिंजी जिंद आज़ाद करण मां इहा हरबा पई हलाए। साइमा अहिड़ो कुझु बि कोन्हे। मूं बाबा सां ॻाल्हायो आहे। तूं वाह जो ॻाल्हायो हूंदो, तूं ममा जे फ़ैसिले ते अखियूं ॿूटी हा कयो हूंदो ऐं पापा सां ॻाल्हायो हूंदई। ॿियो छा कयो हूंदई? हा त पोइ हिन में बुराई कहिड़ी आहे? अच्छा, जेकॾहिं काई बुराई कोन्हे त पोइ एतिरा साल हुन मिस्किन सां छो वेदन कयो अथई? हू हिन वक़्तु बि आम रिवाजी मजनू बणियो घुमंदो वञे थो। ॾिस साइमे, माण्हू मोहब्बत खे हासिल करण जे लाइ कोन कंदो आहे। मोहब्बत दिल जी हुक्मरानी जो हिकिड़ो अंदाज़ आहे जंहिंमें हासिलात जूं कंहिं बि मंज़िल तय थियल न आहिनि हूंदियूं। वाह पई, कमाल जी जस्टिफिकेशन ॾिनी अथई। तूं ई त सैफुल्ला खे मजबूर कयो त हू सुमल खे डिवोर्स ॾे। तूं हुन ग़रीब माण्हू खे पाण सां मोहब्बत करण ते मजबूर कयो। हाणे जॾहिं हू सभु तुंहिंजी मंशा मुताबिक़ करे पियो
त तूं इहा फिलॉसफी खणी आई आहीं त मोहब्बत ला हासिल हूंदी आहे? ॾिस आयमा, सैफ सां जेको बि थियो हू हुनजी क़िस्मत हुई, लिखे जो लेख हुयो ऐं मूं हुनखे क्लियर चयो हुयो त पाण हाणे कोन मिलंदासीं। ना पी, इहो सभु तुंहिंजो ई लिखियल स्क्रिप्ट हुयो। हा, इहा तो कुदरत सपोर्ट कई जो सूमल हिन दुनिया खे छॾे हली वई, न त कल्ह ताईं तूं सूमल जो वजूद सैफुल्ला सां बर्दाश्त न करे सघंदी हुई। हाणे अहिड़ो छा आहे जो हो तुंहिंजे लाइ ला हासिल जी मंज़िल बणियल आहे? मां पाण हिन ते काफ़ी भेरा ॻाल्हाए चुका आहियूं ऐं मां पंहिंजो फ़ैसिलो हिकु दफ़ा न बल्कि खोड़ दफ़ा ॿुधाए चुकी आहियां ऐं हाणे वधीक न ॻाल्हाइबो। मूं बाबा खे बि चई छॾियो आहे ऐं तूं बि पंहिंजे ज़हन में विहारे छॾ। बसि ममा मुंहिंजे लाइ जेको बि फ़ैसिलो कंदी मूंखे हू क़बूल हूंदो। आपी तूं वाकई इलाही कंफ्यूज़्ड आहीं। तोसां ॻाल्हाइण मतिलबु पंहिंजे पाण खे सज़ा ॾियणु। त पोइ पाण खे सज़ा छो पई ॾेई? मां इहा सज़ा पाण खे हिन लाइ पई ॾियां छो जो मां सुभाणे तोखे ईअं परेशान नथी ॾिसी सघां ऐं तुंहिंजो सॼी राति रोअण मां ॾिठो आहे ऐं तुंहिंजा सुॾका भरणु, तुंहिंजो हिकु हिकु पल पीढ़ा में घारणु मूं ॾिठो आहे। ऐं जॾहिं असांखे मौक़ो मिलियो आहे त असां पंहिंजे लाइ ॻाल्हायूं, पंहिंजो फ़ैसिलो मंझि रहियूं, तूं ईअं अलॻि थी बि रही आहीं। साइमा, तूं मूंखे इहो ॿुधाए, पाण कहिड़ी कॉस ते पंहिंजे हक़ में फ़ैसिलो कराईंदासीं? छा पंहिंजे माउ पीउ खे इहो अहसासु ॾियारियूं त असां उनजी सॻी औलाद न आहियूं, जंहिंजे करे हाणे जेको बि असांखे वणंदो सो असां कंदासीं? मां इहो बिल्कुलु बि नथी चवां, पर उनखे क़ाइल त करे सघिजे थो न। असांखे का बि कॉस्ट पे न करणी पवंदी, पर घटि में घटि असां पंहिंजे इज़हार खे साम्हूं था आणियूं। आपी साइमा, जे तूं पंहिंजी ॻाल्हि करीं थी न त मां तोसां वाइदो थी कयां, तूं जिते चवंदीअ तुंहिंजी शादी उते कराईंदसि। बसि प्लीज़ मूंखे मम्मा जे लाइ छॾे ॾे। सॉरी आपी, मां ईअं कोन थियणु ॾींदसि। चाहे कुझु बि थी वञे, मां मम्मा ऐं पापा खे मञराए रहंदसि। माइंडेड साइमा, तूं अहिड़ो कुझु बि न कंदीअ ऐं ना ई मां तोखे अहिड़ो कुझु करणु ॾींदसि। ॾिस बाबा, तूं ॾाही थी, तूं नंढी आहीं ऐं तोखे इहो अख़्तियार कोन्हे। मूंखे पंहिंजी भेण जी ज़िंदगी बचाइण जो अख़्तियार कंहिं खां बि वठण जी ज़रूरत कोन्हे का। मां इहो अख़्तियार रखां थी ऐं उनखे इस्तेमालु कंदसि ऐं कंहिं बि हद ताईं वञी उनजो इस्तेमालु कंदसि। तूं ॾिसजांइ। साइमा, चरी थी आहीं छा? तव्हां जेको बि सम्झो, पर मां जेको चयो आहे उहो मां करे ॾेखारींदसि। तूं अहिड़ो कुझु बि कोन कंदीअ। जेकॾहिं तूं अहिड़ी हरकत कई त पूरी ज़िंदगी मां तोसां कोन ॻाल्हाईंदसि। मुंहिंजे ईअं करण सां सुभाणे तूं पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि त गुज़ारींदी। ॾिस मिशाल, हर माउ पीउ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त हुननि जूं नियाणियूं सुखियूं हुजनि, हुननि जा हर अरमान पूरा थियनि, हू कंहिंजे ॾाढो मोहताज न थियनि। हर माउ पीउ जी इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त हुनजे औलाद वटि सभु सुख हुजनि। सो असांजी बि इहा ई ख़्वाहिश आहे। मिशाल, तोखे इहो नथो लॻे त असां हरू भरू बि पंहिंजी मर्ज़ी हुननि जे मथां मड़ियूं पिया? न, मूंखे त ईअं नथो लॻे। ग़लति। जेकॾहिं ईअं हुजे हा त अॼु असांखे क्लियरिफिकेशन न ॾियणी पवे। असां पंहिंजे ॿिन्ही धीअरुनि खे पाण खां वधीक चाहियूं पिया, उन्हनि तां साहु सदको कयूं पिया। इहो हिकु अणॼणीअ में ऐं कावन में कयल रिएक्शन हुयो ऐं हाणे इहो को बि मसइलो कोन्हे। ऐं मसइलो सिर्फ़ु इहो ई आहे त मां छो पंहिंजी नियाणीअ खे हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो करण जी मोकल ॾियां जंहिंसां सुभाणे खेसि कंडा कढणा पवनि। विशाल, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, इन जी कहिड़ी गारंटी आहे त तूं जिते छोकिरियुनि जा रिश्ता करणु चाहीं थी उते हुननि खे उन्हनि जा कंडा न कढणा पवंदा? हू हुते दुनिया जहां जे धीअरुनि खां वधीक सुखियूं हूंदियूं। पर तव्हांखे छो एतिराज़ आहे? अर्शिला त पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे ऐं हूअ उहो ई चाहे थी जेको मां चाहियां थी। तूं इहो ई त नाहे सम्झी सघी त अर्शिला सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजो मान रखण जे करे चयो आहे। हू इहो गठु सिर्फ़ तुंहिंजे करे ई पाए रही आहे। हू दिलों ख़ुशि न आहे, मजबूरी में तुंहिंजे फ़ैसिले ते बीठी आहे ऐं तूं इहा ॻाल्हि सम्झी कोन थी। ॾिसो रहीम, तव्हां छोकिरनि खे एॾो आज़ादु छॾियो आहे जो हाणे ॿिन्हिनि जो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे ऐं अॼु असांखे ई उन्हनि जो ॿुधणो पवे थो ऐं इहा तव्हांजी ग़लती आहे। ठीकु आहे, त हिन में ग़लति छा आहे? मूं हुननि खे आज़ादी ॾिनी जंहिंजे करे अॼु हू पूरी दुनिया सां मुंहुं मुक़ाबिल आहिनि। तोखे ख़बर आहे न त जेको मूं ते केस थियो त इन्हनि ॿिन्ही नियाणियुनि कोर्ट खां वठी केस ख़तम ताईं मूंसां गॾु हुई। मिशाल, हुननि ॿिन्ही में तमामु घणी ख़ुदि एतमादी आहे। इहा ई त तव्हांजी ग़लतफ़हमी आहे अब्दुल रहीम, जेका हिकु ॾींहुं तव्हांखे हेठि कंदी। तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे मिशाल।
तू हिक लम्हे में मां मां फिरी दुश्मन थी छो बीहंदी आई? तुझे छो थी विसारी मिसाल? तो औलाद जो सुख तोखे अर्शिला ऐं साइमा ई ॾिनो। तुंहिंजी इहा कमी उन्हनि ॿिन्ही पूरी कई आहे, पर तो मोट में उन्हनि खे छा ॾिनो? मूं पाले वॾियूं कयूं आहिनि। त छा तूं उनजे एवज़ तूं उन्हनि खां हयाती वठंदी? विशाल, मां थी मां, धारी न थी, धारी थी न्याणियुनि खे पाण खां परे न कर। मूं इहो सभु कुझु अर्शिला जे हा करण खां पोइ कयो आहे, ऐं हाणे ॻाल्हि करे छॾी आहे, उतां पोइ ते कोन मोटबो। इहो तव्हां बि पंहिंजे ज़हन में विहारे छॾिजो। पापा, जेकॾहिं असां वाकई में तव्हांजी सॻी औलाद न आहियूं त असांखे हिन घर मां कढे छॾियो, फिटी करे छॾियो असांखे ॿाहिरि। बाक़ी हिन घर में रहाए असांजी ज़िंदगी बर्बाद न कयो, असां ते ज़ुल्म न कयो तव्हां। साइमा, मुंहिंजा बच्चा तूं ही छा पई चई? ही कहिड़ियूं ॻाल्हियूं पई कई? इहा सोच तोड़ किथां आई आहे? छो तुंहिंजे दिलि में अहिड़ो ख़्यालु आयो आहे? जहिड़ो रवैयो ॾिसंदासीं ओड़ो रिएक्शन त कंदासीं न पापा। नंढे हूंदे खां ई हक़ सच त तव्हां ई असांखे सेखारियो आहे न, पोइ पंहिंजे मामले में असां छो कोन भलायूं? पाण सां थींदी ज़्यादती ते छो ख़ामोश रहूं असां? पंहिंजी कावड़ हिक पासे रखी तूं मूंखे इहो ॿुधाए त छा थियो आहे? ऐं तूं एॾो हाइपर थी छो थी ॻाल्हाई मूंसां? कहिड़ो ज़ुल्म थियो आहे तोसां? जेकॾहिं तव्हां असांखे पाले वॾो कयो आहे त हुनजे बदिले तव्हां असांजूं ख़ुशियूं खसी वठंदा, असांजा सुख ऐं ख्वाब पूरे वठंदा। तोखे इहो हक़ कोन थो पहुचे साइमा त तूं असांजे प्यार ऐं मोहबत ईअं शक करे धुर बणिजी वेही रही। तोखे जेको बि मसइलो आहे तूं जेसि ताईं वाज़े कोन ॿुधाईंदी त मां तोखे कहिड़ो जवाबु ॾींदुसि बाबा? अव्हांखे सभु कुझु ख़बर आहे, तव्हां हर मामले में अखि रखंदा आहियो। हाणे मूंखे ॾेखारण लाइ हर बार अहिड़ो एक्ट न कयो ऐं इहो चई मूंखे ख़ामोश पिया करायो त मां तव्हांजे प्यार ऐं मोहबत ते शक पई कयां। घटि में घटि तुंहिंजे अकुल ताईं मुंहिंजी सम्झ कोन थी पहुचे। मूंखे तूं सिधो सिधो इहो ॿुधा पुट त थियो छा आहे? मम्मा आपी के इमोशनल ब्लैकमेल पई करे ऐं आपी उहो सभु कुझु नथी करणु चाहे जेको मम्मा हुननि खां करणु पई चाहे, पर उन्हनि खे मजबूर पई करे त उहा उहो ई करे जेको मम्मा चाहे पई। ईअं न आहे बाबा, मूं सभु अर्शिला खां मालूम कयो आहे। हू पंहिंजी मर्ज़ी मूजिबि ई करे रही आहे। छा तव्हांखे आपी जी अखियुनि में सच्चाई नज़र न आई? संदसि लफ़्ज़नि ऐं कैफ़ियतुनि में हिकु जहिड़ाई हुई? छा संदसि आवाज़ हुनजे सचे हुजण जी गवाही ॾे पियो? मां हिकु लम्हे जे लाइ अर्शिला जे हिन फ़ैसिले ते यकीन न कयां हा, पर हू वॾे वाके चई रही आहे त संदसि खे इहो फ़ैसिलो क़बूल हूंदो जेको हुनजी मम्मी जो हूंदो। जेतोणीकि हर खयल साह इहा शायदि ॾेई रहियो आहे त हू पाण सां धोखो करे रही आहे, पर मां छा कयां? हूअ उन हद ते अची बीठी आहे जंहिं हद ते तुंहिंजी ममा बीठी आहे। ॿई हिकिड़ी लीक ते बीठल आहे। अवां बाइख्तियार आहियो बाबा, हिन घर में तव्हांजी ॻाल्हि हलणी आहे। अवां इएं कीअं चाहींदा त आप ई पंहिंजी ज़िंदगी जो एॾो वॾो फ़ैसिलो ईअं ग़लति करे, सॼी ज़िंदगी हिकु न ख़तम थियंदड़ अज़ाब में घारे? अर्शिला कंहिंखे थी चाहे इहो त मालूम हुअणु घुरिजे न बाबा। पापा आप ई त सैफ खे चाहींदी आहे ऐं केतिरनि सालनि खां हुनखे हासिल करण जी कोशिश पई करे ऐं संदसि ला हासिल थियण जे दर्द खे भोॻियो आहे हुन, ऐं हू पल पल संदसि मोहबत लाइ तड़पी आहे। सैफुल्ला जी त शादी थियल आहे। हू कीअं? उहा जस्ट नाले जी शादी हुई, पर सूमल हुनजी ज़ाल हुन सां गॾु न रहंदी हुई। हू शादी खां पोइ जल्दी अलॻि रहण लॻा हुया। त हाणे बि त उहा लॻा आहे। पापा सैफ पंहिंजी ज़ाल खे डिवोर्स ॾेई छॾी, छो जो हू जहांगीर ग्रुप्स ऑफ कंपनी जे CEO जहांगीर जी मोहबत में कैद थी वई हुई। त तुंहिंजो जहांगीर ते तंज़ उन ॾींहुं इन करे हुयो? जी पापा, जहांगीर हिकु क्रिमिनल हुयो ऐं जॾहिं हुनखे फील थियो त सूमल हुनजे रस्ते जी रुकावट पई थिए, हुन हुनखे पंहिंजे रस्ते खां परे करे छॾियो। पर बाबा, अर्शिला हिकु शादीशुदा मर्द सां कीअं थी मोहबत करे सघे? हुन सां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारींदी जेको ऑलरेडी शादीशुदा आहे? पापा, मां आपी जी मोहबत जी गवाह आहियां ऐं हुनजे दर्दनि जी पिण गवाह आहियां, जंहिंमें हुन सैफुल्ला खे हासिल करण लाइ पीढ़ाऊं सटियूं आहिनि। अवां जस्ट थोरो गौर सां ॾिसंदा न त तव्हां जो अखियूं आपी जे दर्द सां भरिजी वेंदियूं
मिशाल अर्शिला खे छो पई इमोशनल ब्लैकमेल करे? हू छा थी चाहे? तूं छा थी समझी? पापा मां हुन ॾींहुं यूनिवर्सिटी मां जल्दी आई हुयसि ऐं आपी ऐं ममा घर हुयूं। मामा कुछ भी थी वञे, मां पंहिंजे फ़ैसिले ते अटल रहंदसि। मूं सैफ सां इंतहा जी मोहब्बत कई आहे, मां हुन सां गॾु ई ज़िंदगी गुज़ारींदसि। जेको पंहिंजी ज़ाल जो न थी सघियो, जे पंहिंजी पहिरीं ज़ाल खे को सुख न ॾिनो, हू वञी के ॿिए जे छपर छांव में वेठी, उहो तोखे छा ॾींदो? इहा ॻाल्हि छो नथी सम्झी? तुंहिंजी ज़हन में कुझु छो नथो वेहे? तूं सफ़ा कचहरी थी वई आहीं। मामा सैफ त पंहिंजी ज़ाल खे हर सुख ॾियणु घुरिया, पर हू त पंहिंजी लालच ऐं लोभ में फाथल हुई। उनखे सैफ जी मोहब्बत ॾिसण में ई न आई त पोइ सैफ छा करे? तोखे त वॾी ॾिसण आई आहे हुन निभागे जी मोहब्बत। हाँ, मूंखे सैफ जी मोहब्बत ॾिसण में आई आहे। मूं महसूस कयो आहे त मूंसां इंतहा जी मोहब्बत कंदो आहे। मां जॾहिं बि खांस मोकिलाईंदी आहियां त उनजी अखियुनि में नमी अची वेंदी आहे, संदसि साह बंदि थियण लॻंदो आहे। जेकॾहिं इहा मोहब्बत न आहे त ॿियो छा आहे? बकवास बंदि कर। मां ऐं तुंहिंजो पीउ कॾहिं बि न चाहींदासीं त तूं हुन निभागे जे घर में पढ़णजी वञ, जंहिंखे पंहिंजो घर बि नथो करणु अचे। मामा मुंहिंजो फ़ैसिलो उहो ई हूंदो जेको मूं अव्हां खे ॿुधायो आहे, बसि। जेकॾहिं तव्हां ऐं बाबा खे इहा ॻाल्हि नथी वणे त तव्हांजो मसइलो आहे, मुंहिंजो न आहे। हा, बिल्कुलु इहो असांजो ई मसइलो आहे ऐं असां इहो मसइलो पाण ई हल करे ख़तमु कंदासीं। छा मतिलबु मामा? तव्हां छा था चवणु घुरो? तूं अगरि इन लाइब्रेरी वारे जे चकर मां न निकिती न त मां पंहिंजो पाण खे ऐं तुंहिंजे पीउ खे ज़हर ॾेई मारे छॾींदसि। मामा तव्हां ई मूंखे ॿारनि वारियूं धमकियूं था ॾियो न? इहा धमकी न आहे, इहो सच आहे। छो जो तुंहिंजो पीउ जे सदमे मां निकितो आहे न, इहो सदमो हू कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदो त तूं वरी अहिड़ो को ग़लति फ़ैसिलो कर जंहिंसां खेसि वरी साॻे ई सदमे मां गुज़रणो पवे। ऐं हू इहा ॻाल्हि बीमारीअ दौरान केतिरा ई दफ़ा करे चुको आहे। हुनखे तुंहिंजो इहो लाइब्रेरी वारे सां मिलणु बिल्कुलु पसंदि न आहे, तॾहिं त हुन लाइब्रेरी वारे जी हितां बदिली कराई हुई, पर हू निभागो वञी न सघियो। बाबा ईअं करे ई नथो सघे। मामा ईअं न हूंदो। ईअं ई आहे, इहो मां न तुंहिंजो पपा बि चई चुको आहे। जेकॾहिं अर्शिला हुन लाइब्रेरी वारे जे पोयां वई न, मां पाण खे मारे छॾींदुसि। ऐं ख़ुदा न करे ईअं थिए न त अर्शिला ॿुधी छॾ, मां बि संदसि पोयां मरी वेंदसि। मां हुन खां सवाइ जहिड़ी न रही सघंदसि, त कोई बहितर इहो ई आहे त असां ॿई ज़हर खाई मरी वञूं। मामा ये तो ब्लैकमेलिंग है, मुझे जिंदगी जो सवाल है। या ब्लैकमेलिंग न है, या हकीकत आहे। तू पंहिंजे पीउ सां धोखो करे रही आहीं। तू हुनजी शफ़क़त में पंहिंजे सोच जो गंद पई विझी। तू हुनजी इज़त मथां ॿाराणे प्यार जा पेर पई रखी। मामा ये ना है। ईअं आहे, ऐं जेकॾहिं तू इन ज़िद तां न लहंदीअ न त असां ॿिन्हिनि जो मुअल मुंहुं ॾिसंदीअ। मूंखे यकीन नथो अचे बच्चा त मिशाल ईअं कयो हूंदो। मिशाल मुंहिंजे हवाले सां ईअं कूड़ ॻाल्हाए अर्शिला खे इमोशनल ब्लैकमेल कयो हूंदो। पापा मूंखे यकीन हुयो त तव्हां मूंखे कूड़ो सम्झंदो, छो जो असां तव्हांजी सॻी औलाद न आहियूं। साइमा जेकॾहिं तो ॿीहर इहो जुमिलो चयो न, वाकई तोखे मां इहो सम्झंदुसि जेको तूं पाण चवी पई। पापा मूं वटि हिन जो सबूत आहे। मिशाल ईअं छो पई करे? आख़िर छा जे करे अर्शिला खे पंहिंजे फ़ैसिले ते बीहारण लाइ एतिरो मजबूर पई करे? पापा इन खां वधीक ॿियो कहिड़ो सबूत तव्हांखे घुर्जे? ममा वाकई में स्टेप मदर वारो सलूक पई करे। संदसि ईअं करण जो कॉज़ छा आहे? अॼु बि हिन मामले ते हूअ पंहिंजो शदीद रद्द अमल ॾेई वई आहे। आख़िर हुनखे सैफ खां मसइलो आहे या अञा का ॿी ॻाल्हि आहे जेका मूंखे सम्झ में नथी अचे शायदि। पापा छा पिया सोचो? छा इहो इमोशनल ब्लैकमेल करण न आहे? ममा ये छो पई करे? आपी खे इहो हक़ छो कोन पियो मिले? वो पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो पाण करे सघे,
पापा प्लीज अमा कुछ कयो। तू परेशान न थी बचा। अर्शीला सां का बि नाजाइज़ी न थींदी। उहो ई थींदो जेको अर्शीला चाहे थी। बिल्कुल सर थी वेंदो। तव्हां बेफ़िक्र थियो, उन्हनि खे मज़ामत करण जो असां मौक़ो ई कोन ॾींदासीं ऐं असां इहो अहिड़े तरीक़े सां कंदासीं जो उन्हनि खे का ख़बर ई कान पवंदी। जी जी हाँ सर, बिल्कुलु सर। तव्हां मुतमिन थियो सर। थैंक यू सर। ओके ओके सर लॻे थो त तव्हांखे भरपूर एक्शन करण जो ऑर्डर मिलियो आहे। इहो एक्शन न आहे, असल में इहो हिकिड़ो भरपूर रिएक्शन आहे ऐं इहो रिएक्शन छो आहे इहो बि सम्झ में अचे थो। मां सम्झुसि कोन सर। फ्यूचर में हिकमत अमली जोड़ण वारनि खे ज़रूरु इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी हूंदी त हिकु फ़र्द खे घेरे में त आणे सघिजे थो पर हुनजी सोच खे क़ैद नथो करे सघिजे ऐं हुनजे विजन खे घेरे में नथो आणे सघिजे ऐं पोइ बि हू इहो ई था चाहिनि। सर रहीम साहब जे हवाले सां को हुकुम आयो आहे? असांजा इहे कारे ॾंद जा मालिक हाणे इन हद ते पहुता जो इन्हनि खे हिकु फ़क़ीर मंश माण्हू मां बि ख़ौफ़ पियो थिए, जंहिंजे ख़ौफ़ में अची करे हू हुन सूफ़ी मंश माण्हू खे सोगो करण जे चकर में आहिनि। सर हाणे छा थींदो, छा करिणो आहे? थींदो त उहो ई जेको हू चाहिनि था ऐं कंदासीं उहो ई जेको असां हमेशह कंदा रहिया आहियूं। सर यानी त मां भरपूर तयारी करे वठां? हा हा, असांजो त कम ई इहो आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। को ख़ासि कमु हुयो छा अब्दुर्रहीम में? असल में असां तबियत मालूम करण आयासीं साईं जन। तव्हांजे पुछण जी वॾी ज़रूरत हुई अब्दुर्रहीम खे? हो अर्शीला बाजी जी तबियत मालूम करणी है असांखे। आपी रिश्ता ठाहिण तव्हांजी आदत आहे या? ओहो सेफ ऐं मेराज आया आहिनि यंग मैन। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। वेहो वेहो वेहो, प्लीज वेहो 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 वेहो। बेगम साहब मां हिते आहियो ऐं असांजो अखियुनि जो नूर किथे आहिनि, सॾे वठो न उन्हनि खे। यार मेराज तूं त ॾाढो ॾिंगो माण्हू आहीं। असां ते तूं एॾा वॾा थोरा कया पर तूं असांखे मौक़ो ई नथो ॾीं त असां तुंहिंजा थोरा लाहियूं। जे लाहे नथा सघूं त घटि में घटि ॻायूं त सही, कुझु त मौक़ो ॾियो। अंकल तव्हां छो पिया शर्मसार कयो मूंखे? मां अहिड़ो को बि थोरो न आहे कयो तव्हां ते, इहो त मुंहिंजो फर्ज़ हो। सैफुल्लाह बाबा ॾिसो था न, मुंहिंजे केस में जेतिरी हिन ऐं हिन जी फैमिली मुंहिंजी मदद कई आहे न, शायदि ई को करे। सर बिल्कुलु महिरबान दोस्त आहे महराज। ख़ैर ॿुधायो छा हाल अहवाल आहे, छा पियो थिए? सर रूटीन हिकु मर्ज़ वांगुरु लॻल आहे, उन में ई पूरा पिया आहियूं। सुबुह जो घरां निकिरंदा आहियूं त ट्रैफिक जे अज़ाब में फासी पवंदा आहियूं। ऑफिस पहुचंदे वरी रोज़ वारे मामूर जो ज़हर पीअंदे वरी साॻे ई ट्रैफिक में अची फासी पवंदा आहियूं। बसि साईं सॼी ज़िंदगी हिते ई पूरी थी वञे थी। लॻे थो त तूं हुन रूटीन जे मर्ज़ मां जल्दी शफ़ा थो चाहीं। सर अॼुकल्ह जे माशरे में असां रहूं था न, उन में हर फर्द इन ई अज़ाब मां गुज़रे थो। इन जी इहा ई ख़्वाहिशात असांजी इन रूटीन मां रुगो जान छुटे। सर अर्शीला कीअं आहे? काफ़ी बहितर आहे बाबा, अचे पई। पोइ ॾिसी वठिजे पंहिंजी शाइरा खे, काफ़ी ॾींहंनि खां घर खां ॿाहिरि न निकितो। मां बि इहो पियो चाहियां त तव्हां अची विया आहियो त भली वञी गॾिजी आउटिंग करे अचो। वालेकुम अस्सलाम, वालेकुम सलाम। वेहो बाबा वेहो वेहो। तव्हां सही पिया चओ सर, ईअं हर भरू घर में वेहण सां न हिकु अजीब क़िस्म जी कोफ़्त तारी थींदी आहे इंसान ते। तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो कोन थियूं, इन करे तव्हांजा दोस्त तव्हांखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिते अची पहुता। न न सर, अहिड़ी ॻाल्हि न आहे सर। सर असां त सिर्फ़ु ख़ैरियत मालूम करण लाइ आयासीं। मां सम्झां थी त पापा ग़लति कोन्हे, घटि में घटि आपी जे तरफ़ां त इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। छो मुंहिंजी तरफ़ां इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? मां त मजबूरी जे तहत घर में रहियल हुयसि, हाणे त पंहिंजी मर्ज़ी सां अची वञी सघां थी। पर हिन वक़्तु तुंहिंजो पापा तोखे इजाज़त ॾिए पियो, तूं वञ पंहिंजनि दोस्तनि सां पंहिंजी भेण सां वञी आउटिंग करे अच। हिते असां पोड़नि सां वेही छा कंदा? ग्रेट पापा, असां डिनर ते वञी सघूं था?
बाबा इन में पुछण जी कहिड़ी ज़रूरत आहे? छो घर जी मानी तव्हांखे नथी वणे छा? अरे मिशाल कॾहिं त ॿारनि खे सवाद वारो खाधो खाइण ॾे। तुंहिंजो पचायल खाधो त हाणे पखी पखण बि कोन था खाइनि। बस घणो थियो, छोकिरियुनि खे इहा आज़ादी ॾेई तव्हां घणो ख़राब करे छॾियो आहे। मामा बाबा मजाक पियो करे। पर मां मज़ाक न पई करियां। ॿारनि जी माउ छा प्रॉब्लम आहे? तूं ईअं अहिड़ो रिएक्ट छो पई करी? सर असांखे हलणु घुरिजे सर। बच्चा तव्हां वियो बाबा, कुझु वक़्तु दोस्तनि सां गुज़ारियो, न त हिन घर जो माहौल त सभिनी खे मरीज़ करे छॾींदो। बच्चा अर्शिला साइमा सां गॾु मूं तव्हांजे लाइ बि चयो आहे त वञो आउटिंग करे अचो। सॉरी यंग मैन, मां खे हरू भरू डिस्टर्ब कयो। असल में असांजे घर में कुछ ॾींहंनि खां हरू भरू अहिड़ो माहौल जुड़ियल आहे, सो इन करे ई मूं हिननि छोकिरियुनि खे ॿाहिरि घुमण लाइ रिलैक्स थियण लाइ चयो आहे। मां अव्हांखे पंहिंजो सम्झां थो, ट्रस्ट आहे, इन करे ई चवां। सर असां बि इन घर खे पंहिंजो ई सम्झो आहे। तव्हां असांजा वॾा आहियो। अव्हांजी शफ़क़त मोहब्बत हमेशह एतमाद ऐं इज़त सां मिली आहे। थैंक यू सो मच पापा। अरे बाबा हाणे जल्दी वञो, मूंखे वरी तव्हांजी मम्मा ॾे बि वञिणो आहे, उनजा दड़का खाइणा आहिनि। थैंक यू सो मच सर। तव्हां सभिनी ते एतमाद कयो। इट्स माय प्लेजर। ओके बाबा, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू। क्या टैक? ओके बाबा, गॉड ब्लेस यू। आत जेड़ो इते सभिनि ते ज़ुल्म करे वेठी आहियां। जेतिरो बि हिन जी भलाई जो सोच, हिन सभिनी खे बुरो थो लॻे, मुंहिंजो ई मथो ख़राब थियो आहे। कंहिंखे बि ॾिसो हिते पंहिंजी मर्ज़ी वेठा हलाइनि, ॿियनि जी नेक नियत ते शक करणु हिन घर जो मिज़ाज बणिजी चुको आहे। बेगम साहबा तो जेके कुछ भी कयो, इहो अर्शिला कयो, ऐं तो हिकदमि हुनखे पराव करे छॾियो। अॼु त घर में महिमान हुया, जंहिंजे साम्हूं तो इहो रवैयो रखियो, जेको असांजे ख़ानदान जो भरम कोन्हे को, पर तो इहो रवैयो रखियो छो? मूंखे इहो सम्झ में कोन आयो। अर्शिला त सिर्फ़ महिमाननि सां मिलण लाइ इनकार कयो, पर तो महिमाननि जे साम्हूं पंहिंजे मुड़ुस, पंहिंजे धीअरुनि जी इंसल्ट कई। छा इहो करणु तूं पंहिंजो हक़ सम्झो? तोखे ईअं करणु घुरिबो हो? मूं कंहिंजी बि बेइज़ती नाहे कई। बेइज़ती त मुंहिंजी थी आहे। सभिनि जे अॻियां हिकु ज़ालिम ऐं कमज़ोर त तव्हां मूंखे साबित कयो आहे। असांजो हिन में को बि ॾोह कोन्हे। तो पंहिंजो पाण खे ईअं ज़ाहिर कयो त मुंहिंजूं धीअरूं ॻाल्हाइनि ई कोन थियूं। मां नथी चाहियां त मुंहिंजूं धीअरूं अहिड़ो रवैयो ॾेखारनि, ऐं सुभाणे माण्हू चवंदा त इहो सभु कुझु मां खां सिखियो अथनि। तव्हां इहा ॻाल्हि नथा सम्झी सघो। पोइ उन जे लाइ तूं अहिड़ो ख़राबु रवैयो रखंदी? मूं छा ग़लति कयो आहे? पंहिंजी छोकिरी जी भलाई जो ई सोचियो अथमि न। मां नथी चाहियां त हू कंहिं बि अहिड़े घर में पणिजी वञनि जो खेनि सुभाणे अहसासु थिए त उन्हनि जा के अहसास ऐं अरमान रहिजी विया आहिनि। पर उन्हनि जी दिलि उते न हूंदी जिते तूं उन्हनि खे मोकिलणु चाहीं थी। तूं इहो छो नथी सम्झी? दिलि सां कुझु बि कोन्हे, ज़रूरतूं ई हुनजो पूरत करण ई सभु कुझु हूंदो आहे। ऐं हू लाइब्रेरी वारो मिडिल क्लास नंढो माण्हू, ॿिनि कमरनि जो त घर अथसि। मुंहिंजी अर्शिला हिन हेॾे वॾे घर में पली आहे, हुनजी उते कहिड़ी ख़्वाहिश पूरी थींदी? जे ईअं हुजे हा न विशाल बेगम, त तूं अॼु हिन वॾे घर जी मालिकाणी न हुजी हा। तूं बि त हिकु कमरे वारे घर में रहंदी हुई, ऐं अॼु हिन माशाअल्लाह आलीशान बंगले में रही थी। सुभाणे अर्शिला बि सभु कुझु ई माणे वठंदी। घटि में घटि हू पंहिंजे दिलि जे तरफ़ां त ख़ुशि हूंदी न। दिल जे लाइ इहो 4 ॾींहंनि जो अंगल हूंदो आहे, जेको ज़रूरत पवण महिल 4 ॾींहंनि में ख़तम थी वेंदो आहे। ज़िंदगी रुगो प्यार सां नाहे गुज़रंदी रही
उनखे गुज़ारण जे लाइ वसीला खपनि, वसीला। सैफ जी मां मुखालफ़त सिर्फ़ इन करे पई कयां जो मिडिल क्लास मेंटेलिटी रखण वारो आहे। पहिरीं ज़ाल खे त सुख ॾेई न सघियो त अर्शिला खे छा सुख ॾींदो? ख़ुदा न करे त सुभाणे अर्शिला इहो प्यार छॾे ते घर में अची वेही रहे, इहो तव्हां बर्दाश्त करे सघंदव? ॾिस मिशाल, तूं पंहिंजो इहो ममता वारो ख़ौफ़ हिकु पासे रखी सोच। अर्शिला हिकु पढ़ियल लिखियल ऐं अॼु जे दौर जी छोकिरी आहे। हू सुभाणे पंहिंजे लाइ महिनत कंदी। हू हरू भरू ईअं ॿियनि ते भाड़े कोन वेंदी। तूं मूंखे इहो त ॿुधा, हू लाइब्रेरियन आहे न, हुनजी एतिरी पघार में उहो कीअं गुज़ारो कंदी? सैफ हिकु ख़ुददार इंसान आहे, पर मां हुनखे पोयां सपोर्ट कंदुसि। अॻिते आणण जे लाइ मां पंहिंजा सभु वास्ता इस्तेमालु कंदुसि, पर हुन खां पहिरीं मां खेसि एतमाद में वठंदुसि। तूं छो थी ग़लती करी? मुंहिंजो दिलि नथो मञे। मां इहो कॾहिं बि न चाहींदसि त मुंहिंजी धीउ इन ग़लति फ़ैसिले जे करे सुभाणे रोईंदी रहे। दुआ कर त ईअं न थिए विशाल। असांजे बचनि जी इहा ई ख़ुशी आहे जेका हू असां खां घुरनि था। अॼु जी औलाद किथे थी पंहिंजे वालिदैन खां पुछे? हाँ, पर तूं ख़ुशि नसीब आहीं जो तुंहिंजूं छोकिरियूं तोखां परे न आहिनि। तूं बि घटि में घटि हुननि जी दिलनि खे सम्झ ऐं उहो करे ॾीन जेको हू चाहिनि थियूं। हाणे वरी कावड़ करे को मसलो पैदा न कजांइ विशाल। बसि इहा ॻाल्हि ई फाइनल हूंदी जेका छोकिरियुनि खे ॿुधाईंदासीं। इहो असां पाण ॿिन्ही जो गॾियल हतमी फ़ैसिलो आहे ऐं अर्शिला खे बि इहो ई ॿुधाईंदासीं। मुनकार त नाहे कयो न। तव्हांजी ख़ुशीअ में मां ख़ुशि आहियां। अञा तव्हांखे छा खपे? बसि हाणे त तव्हां ख़ुशि थी वञो। अस्सलाम वालेकुम मम्मा। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। वालेकुम सलाम। वेहो वेहो बच्चा वेहो। ॿियो ख़बर कीअं रही आउटिंग? ॾाढो मज़ो आयो। पापा तव्हां ऑफिस कोन विया ख़ैरियत? बस बच्चा दिल चयो ऑफिस न वञ सो न वियासीं। बाबा तबियत त ठीकु आहे न अवांजी? हाँ बाबा मुंहिंजी तबियत ठीकु आहे। बसि अॼु तुंहिंजी मम्मा जी फरमाइश हुई, हुनखे वक़्तु पियो घुरिजे त चयोमांसि भागन भरी अॼु सॼो ॾींहुं तुंहिंजे लाइ। मूं ते थोरो छो था कयो? सौ सिधो छो था ॿुधायो त तव्हां घर में छो आयो? बाबा ख़ैर त आहे, छा थियो आहे? मम्मा छा पई चवे? अरे बाबा कुझु बि कोन्हे को, बसि तुंहिंजी मम्मा अची हाणे पीरी में पेर रखियो आहे, नंढियूं नंढियूं ॻाल्हियुनि ते मसला थी पैदा करे। चवे पई त अर्शिला जो परणो कई। मूं चयो भाई इहो कमु आहे मायुनि जो, असां ते जेको कमु रखंदोसि असां कंदासीं। वाओ ग्रेट पापा, असांजे घर जी त इहा पहिरीं ख़ुशी हूंदी। पर बाबा एतिरो जल्दी छो? न इहो ज़रूरी आहे छो त तव्हांजो पापा सम्झे पियो त मां तव्हांखे खाराए नथी सघां ऐं मां तव्हां मां बेज़ार आहियां। मम्मा जेकॾहिं ईअं ई आहे त अॼु खां तव्हां आराम कयो, मां ऐं आपी तव्हांखे पचाई खाराईंदासीं। बच्चा अर्शिला तूं मूंखे इहो ॿुधाए त तूं पंहिंजे लाइ छा फ़ैसिलो कयो ऐं तूं छा थी चाहीं? बाबा मूं पहिरीं बि तव्हांखे ॿुधायो त मां मम्मा जे फ़ैसिले सां गॾु आहियां। पर मम्मा जो फ़ैसिलो मूंखे पसंदि न आहे। साइमा बाबा तूं ख़ामोश रह, मूंखे अर्शी सां ॻाल्हाइण ॾे। बाबा हिन ते वधीक छा ॻाल्हायां? मम्मा जेको फ़ैसिलो कंदी मां हुन सां गॾु आहियां। ॾिस बच्चा, ज़िंदगी तोखे गुज़ारणी आहे, तुंहिंजी मम्मा खे न। पंहिंजी मम्मा जो फ़ैसिलो हिकु तरफ़ रखी तूं पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए। मां चाहियां थो त तुंहिंजे दिलि जी ॻाल्हि तुंहिंजे वातां ॿुधां। अर्शी पुट, मुंहिंजे फ़ैसिले खे छॾ, छो त तव्हांजो पापा हिन वक़्तु हिकु ज़िम्मेवार पीउ जी हैसियत सां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहे ऐं तूं बि हिकु सदोरी धीअ जीअं पंहिंजी ॻाल्हि खे साम्हूं रख। पापा तव्हांखे सभु कुझु ख़बर आहे, पोइ ईअं छो पिया चओ? ॾिस अर्शिला बाबा, न्याणियुनि जे मामले में वालिदैन कुझु एहतियात खां कमु वठंदा आहिनि। सो तुंहिंजी मम्मा ऐं तव्हां ॿिन्ही जी मूंखे हमेशह परेशानी रहंदी आहे। जी बाबा मां ॼाणा थी। पोइ हिन घर में कुझु ॾींहंनि खां जेको कुझु बि थियो आहे इन में कंहिंजो बि ॾोह कोन्हे, छो त मां सम्झां थो त उहा असांजी हिक ॿिए सां शिदत वारी मोहबत आहे जो ईअं करण ते मजबूर कयो। पापा प्लीज़ असल ॻाल्हि ते अचो, आपी जी शादी जी ॻाल्हि। मूंखे तूं ॿुधा बाबा, पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधा, तूं छा थी चाहीं? बाबा मूं कल्ह बि इहा ॻाल्हि कई,
अॼु बि इहा ॻाल्हि कयां थी, सुभाणे बि कंदसि त ममा जेको चवंदी, जिथे चवंदी, मां उहो ई कंदसि। अर्शी पुट, तू भली सैफला सां शादी कर ऐं मां इहो दिलि सां चवां पई। Thank you, Mama. Love you. साईं, कंहिंजी कॉल पे अचे, मोबाइल तव्हां जेको चार्ज ते लॻल हुई। ये तो रहीम साहब जो फोन है। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। बाबा सैफ कीअं आहियो? सर मां बिल्कुल ठीक आहियां, तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? यार असल में मूंखे थोरो तव्हां सां पर्सनल ॻाल्हाइणो हो। छा हिन वक़्तु ॻाल्हि ॿोल थी सघे थी? सर तव्हां बिल्कुल हुकुम कयो, मां तव्हांजी ऑफिस अची वञा? न न न न, मां ऑफिस में न आहियां, हिन वक़्तु घर में ई आहियां। अच्छा अच्छा अच्छा, पोइ साईं तव्हां हुकुम कयो। हा सिर्फ़ अर्शिला ॿुधायो पिए त तव्हां जो को मिट माइट बि कोन्हे को, माउ पीउ बि कोन्हे को, छा इहो सही आहे? बस साईं, अल्लाह साईं जी रज़ा आहे। पोइ त बाबा मां ई तुंहिंजो वॾो थियां, पंहिंजो थियां। सिर्फ़ छा तूं मुंहिंजी सरपरस्ती में ईंदे? साईं अव्हां ई त मुंहिंजा वॾा आहियो ऐं मां त पंहिंजो पाण खे ख़ुशनसीब माण्हू थो सम्झां। सिर्फ़ ॻाल्हि इहा आहे त असां फ़ैसिलो कयो आहे त अर्शिला जी ज़िंदगी जो फ़ैसिलो कजे। सो हिन सिलसिले में असां तोखे पंहिंजी सरपरस्ती में आणणु घुरूं था ऐं अर्शिला जे तरफ़ां बि इहा ई ख़्वाहिश आहे। तव्हां छा था चओ? साईं मां छा थो चई सघां? सचपच तव्हां मूंखे ज़िंदगी ॾेई छॾी, मूंखे मुंहिंजी काइनात ॾेई छॾी आहे। बस पोइ अॼु असां शाम जो इंगेजमेंट जो प्रोग्राम रखियो आहे। तव्हां पंहिंजे दोस्तनि सां गॾु अची वञो, जीअं ॻाल्हि पकी करे छॾिजे। सर अॼु शाम? न बाबा, तव्हांखे कुझु करण जी ज़रूरत कान्हे। असांजी तरफ़ां बि बसि असांजी फैमिली हूंदी, मां ऐं मुंहिंजी वाइफ हूंदी ऐं असां सभु कुझु करे वठंदासीं, तव्हां फ़िक्र न कयो। हा सर, मां हाज़िर थी वेंदुसि, पर मूंखे तव्हां थोरो वक़्तु ॾियो, छो त हिकदमि तव्हां मूंखे ईअं ॿुधायो आहे ऐं अरे न बाबा, सिर्फ़ु कंहिं बि शइ जो बंदोबस्तु करण जी ज़रूरत कान्हे का। बसि तव्हां हलिया अचो, हीउ पंहिंजो घरु आहे तव्हां। ठीकु आहे सर, ठीकु आहे, मां हाज़िर थींदुसि शाम जो। ओके बाबा, अल्लाह हाफ़िज़। माफ़ कजो बच्चा सैफ, अव्हांखे असां इंतहाई घटि वक़्त में घुरायो आहे। तव्हांखे असांजे प्रॉब्लम्स जी त ख़बर हूंदी, न तव्हां असांजे लाइ न असां तव्हां जे लाइ पराया आहियूं। जी साईं, बिल्कुलु। बाबा सैफुल्ला, अर्शिला अव्हांखे पंहिंजे दिलि जो राणो करे रखियो आहे। जेतोणीक असां मां कुझु घर भातियुनि खे इन ॻाल्हि ते एतिराज़ ज़रूरु हुयो, छो त इहो हुजणु बि घुरिजे, इन करे जो तव्हां पहिरें खां शादीशुदा हुयो। पुट, मां हिकु लेखक आहियां, मोहबतुनि जा अफ़साना लिखंदड़ कहाणीकार आहियां, पर जॾहिं मुंहिंजे ई घर में मुंहिंजे न्याणीअ जी मोहबत जी ॻाल्हि अचे त मां उन जो मुखालिफ़ थी बीहां, इहो तज़ाद ॼण पंहिंजे लिखड़ियुनि सां ऐं पाण सां धोखो। हा, असां इहो वॾे गौर वीचार करण खां पोइ कयो आहे। काफ़ी मामलनि खे ॾिठो, सम्झो ऐं परोड़ियो आहे। बसि सिर्फ़ अर्शिला ऐं तुंहिंजी मोहबत खे कोन ॾिठो।
जी सर, आऊं समझा पियो। मां अर्शिला की ज़िंदगीअ जो हर उहो सुख ॾींदुसि जेको हुनखे खपे थो। पुट, सुख जी ख्वाहिश न आहे कभी, उहा त नसीब जी तस्बीह आहे जेका होरियां होरियां पई सुरंदी आहे। माण्हू पंहिंजे वित ऐं वसाहर ज़रूरतुनि खे पूरो कंदो आहे ऐं इहा ई ज़िंदगी जी टुक टोड़ आहे। इन ई हवाले सां बाबा मूंखे तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि। सभ खां पहिरीं इहो ज़रूरु पुछंदुसि तव्हां खां त छा तव्हां मुंहिंजी अर्शिला खे पंहिंजो जीवन साथी बणाईंदो? साईं, मां तव्हांखे इहो पहिरियां बि चई चुको आहियां त तव्हां मूंखे मुंहिंजो साह वापसि कयो आहे, मूंखे मुंहिंजी हयाती ॾिनी आहे। सच पुछो त कुझु लम्हा पहिरियां मां पंहिंजे पाण खे ख़ुशकिस्मत न पियो महसूसु कयां। अव्हां जे बस इन हिकु सवाल मूंखे दुनिया जो ख़ुशकिस्मत इंसान बणाए छॾियो आहे। अरे मुझा बच्चा, अचो 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 बाबा, अचो अचो, वेहो, वेहो, वेहो। अॼु त असांजो बच्चो बिल्कुलु शहज़ादी पियो लॻे। मां केतिरो ख़ुशकिस्मत इंसान आहियां जो मां पंहिंजी शहज़ादी धीउ खे दिल जो शहज़ादो पियो ॾियां। पापा त वाकई में पियो लॻे त तव्हां सिर्फ़ राइटर न बल्कि प्यार जो पैगंबर बि आहियो ऐं हासिल थियण वारे फ़लसफ़े खे सपोर्ट करण वारा बि आहियो। बेगम साहबा, हाणे तव्हांखे माउ ऐं पुट जो ऐं धीउ जो ॿिन्ही जो फ़र्ज़ निभाइणो। मां त सभिनि खां पहिरियां पंहिंजे पुट खे राज़ी कंदसि। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।